चीन के शहर तेनजिन जी नॉर्मल यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ सिंधी शागिर्दनि पारां सिंधी सकावत के हवाले से शानदार तकरीब कोठाई वई। इन मौके ते सिंधी शागिर्द फोरम के अगवाणनि प्रिया उढाणो, रुकिया कांधड़ो, सदफ सईद, फयाज जमाली ॿियनि अजरक टोपियूं पाए सिंधी गीतनि ते रक़्स कयो ऐं मुख़्तलिफ़ टेबलोज़ पिणु पेश कया। शागिर्दनि ॻाल्हाईंदे चयो त असां पढ़े में रही बि पंहिंजी सकाफ़त खे न विसारियो आहे ऐं पंहिंजे चीनी दोस्तनि खे बि सिंधी सकाफ़त बाबति ॼाण ॾींदा रहंदा आहियूं। हिन मौके ते प्रिया उढाणो ऐं रुकिया कांधड़ो जो चवणो हो त सिंधी छोकिरियुनि खे बि घुरिजे त उहे चीन अचनि, छो त हर साल हितां जे लाइ स्कॉलरशिप ॾिनी वञे थी। इन मौके ते शागिर्दनि अज़म वरजायो त सिंधी शागिर्दनि खे चीन आणण ऐं खेनि स्कॉलरशिप ॾियारण बाबति हू खेनि वधीक ॼाण ॾींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।